नाज़रीन नवाज़ा बुलेटिन में अहम ख़बर शेयर पिया कयूं तो वफ़ाक़ी सरकार मुल्क जे ॿिनि सक़ाफ़ती इल्मी इदारनि जा नवां सरबराह मुक़रर करे छॾिया। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां अयूब जमाली खे 2 सालनि लाइ पाकिस्तान नेशनल काउंसिल ऑफ आर्ट्स (PNCA) जो डायरेक्टर जनरल मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, जॾहिं त मशहूर लेखिका नजीबा आरिफ खे लेटर्स अकेडमी ऑफ पाकिस्तान जो सरबराह मुक़रर कयो वियो आहे। नजीबा आरिफ लेटर्स अकेडमी ऑफ पाकिस्तान जी पहिरीं ख़ातून सरबराह हूंदी। नाज़रीन नवाज़ा बुलेटिन में हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर शेयर पिया कयूं त वफ़ाक़ी सरकार मुल्क जे 2 सक़ाफ़ती इल्मी इदारनि जा नवां सरबराह मुक़रर करे छॾिया। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां अयूब जमाली खे 2 सालनि लाइ पाकिस्तान नेशनल काउंसिल ऑफ आर्ट्स (PNCA) जो डायरेक्टर जनरल मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी कयो आहे, जॾहिं त मशहूर लेखिका नजीबा आरिफ खे लेटर्स अकेडमी ऑफ पाकिस्तान जो सरबराह मुक़रर कयो वियो आहे। नजीबा आरिफ लेटर्स अकेडमी ऑफ पाकिस्तान जी पहिरीं ख़ातून सरबराह हूंदी।